तोशाखाना केस में नवाज शरीफ जा जमानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट मुअत्तल। अल अजीजिया A1 फील्ड रेफरेंस में अॻूणे वज़ीर आज़म जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। खेस गिरफ्तार न करण जो हुकुम। इस्लामाबाद जी एहसाब अदालत नवाज शरीफ जी वारंट मुअत्तली जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत नवाज शरीफ ख़िलाफ़ जारी वारंट 24 अक्टूबर ताईं मुअत्तल करे छॾिया। अदालत नवाज शरीफ खे 24 अक्टूबर ते पेश हुकुम ॾींदे चयो आहे त नवाज़ शरीफ 24 अक्टूबर ते पेश न थियो त संदसि ख़िलाफ़ निकितल वारंट ॿीहर बहाल थींदा। दरख़्वास्त जी ॿुधणीअ ते नवाज शरीफ जे वकील काज़ी मिसबाह चयो त नवाज शरीफ अदालत में केसनि खे मुंहुं ॾियणु चाहे थो 21 अक्टूबर ते पाकिस्तान पहुचंदो। नेब प्रोसिक्यूटर पारां दरख़्वास्त जी हिमायत। नवाज शरीफ 2 रिलीफ तलब कया आहिनि। हू चई रहियो आहे त हू अदालत आॾो पेश थियणु चाहे थो। जेकॾहिं अदालत नवाज शरीफ खे ॿुधणु चाहे थी त वारंट मुअत्तल कया वञनि। गाज़ा में इस्पताल जी तबाहीअ खां पोइ बि इसराइली बमबारी जारी। तल अल हवा ऐं सुधी राति में हमलो। अल कुदस इस्पताल जे भर पासे 30 मिंटनि ताईं बमबारी। केतिरियूं इमारतूं तबाह। इस्पताल खे बि नुक़सान। वॾे अंग में शहादतुनि जो ख़दशो। हिज़बुल्लाह जो इसराइली फ़ौजी ठिकाणनि ते हमलो। टैंक ऐं जासूसी औज़ार तबाह। हमलनि में इसराइली फ़ौज खे जानी ऐं माली नुक़सान रसियो। इसराइली बमबारी सां फ़लस्तीनी शहीदनि जो अंग 3478 थी वियो। 12,500 ज़ख़्मी। अमेरिकी सदर गाज़ा इस्पताल ते हमले जी ज़िम्मेवारी हमास ते मढ़ींदे गाज़ा में इमदाद जी बहाली लाइ इसराइल सां मुआहिदे जो ऐलान करे छॾियो। सदर बाइडन जो चवणु आहे त अमेरिका गाज़ा लाइ $10 करोड़ इमदाद ॾींदो। मिस्र गाज़ा में इमदाद लाइ रफ़ा क्रॉसिंग खोलण लाइ राज़ी थी वियो आहे। शुरूआती तौर ते इंसानी इमदाद जूं 20 ट्रकूं गाज़ा रवानियूं थींदियूं। इसराइल इमदादी काफ़िले ते हमलो न करण जी ख़ातिरी कराई आहे। अमेरिका सलामती काउंसिल में जंग बंदीअ जी करारदाद वीटो करे छॾी। इमदाद जी अपील रद्द। 15 मां 12 मेंबरनि हमायत हासिल थियल इसराइली फ़लस्तीनी जंग बंदी ऐं गाज़ा लाइ इमदाद जी अपील रद्द। रूस जो गाज़ा जी सूरतहाल ते जनरल असेंबली जो इजलास घुराइण जो मुतालबो। चार्टर जहाज़ 100 टन ज़रूरी तिबी सामान तंबू ऐं कंबल खणी फ़लस्तीन लाइ इस्लामाबाद खां मिस्र लाइ रवानो थींदो, जितां सामान गाज़ा पहुचाए वेंदो। परॾेही खाते जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त परॾेही वज़ीर सऊदी अरब, कुवैत, तुर्किया, उर्दन ऐं UAE में पंहिंजे हम मनसबनि सां बि मुलाक़ातूं कयूं त जीअं मौजूदा सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि करे सघिजे। आम चूंड लाइ मुल्क जी नई पोलिंग स्टेशन्स जो रिकॉर्ड तलब। इलेक्शन कमीशन समूरनि सूबाई इलेक्शन कमिश्नर्स खे ख़त लिखी छॾियो। नईं तकबंदियुनि तहत पोलिंग स्टेशन्स खे हिकदमि अपडेट कयो वञे। नईं तकबंदियुनि ऐं वोटर लिस्टुनि सबबि सां पोलिंग स्टेशन्स जूं फ़हरिस्तूं तब्दील थींदियूं। तकबंदियुनि ऐं चूंड लिस्ट खे अपडेट करे नईं पोलिंग स्टेशन जो ड्राफ्ट ॾिनो वञे। पुराणी फ़हरिस्तुनि खे सॉफ्ट ऐं हार्ड फॉर्म में महफ़ूज़ कयो वञे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जूं ख़त में हिदायतूं। अमेरिकी डॉलर जे मुल्ह में लाथ जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर जे अघ में ₹2.09 घटिताई। डॉलर $278.20 जो थी वियो। सिंध हाई कोर्ट कारूंझर जबल खे वर्ल्ड हेरिटेज साइट में शामिल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद कारूंझर जबल खे क़ौमी विरसो करार ॾियण लाइ दाख़िल करायल दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत लाॻापियल धुरनि खे कारूंझर जबल खे वर्ल्ड हेरिटेज साइट में शामिल कराइण जो हुकुम ॾींदे पाबंद कयो आहे त कारूंझर जबल ते का बि कमर्शियल सरगर्मी न कई वञे। सेक्रेटरी मैदनियात डिप्टी कमिश्नर थर पार्कर ऐं ॿिया लाॻापियल इदारा हुकुम ते अमल यकीनी बणाइनि। भञगड़ी जी सूरत में सेक्रेटरी मैदनियात ऐं डिप्टी कमिश्नर थर पार्कर SHO नगर पार्कर ज़िम्मेवार हूंदा। सिंध हाई कोर्ट पारां पुलिस जी कारकर्दगीअ ते बेइतमिनानी जो इज़हार।
असांखे हाणे गुम थियल माण्हुनि बाबति रोज़ानी रिपोर्ट घुर्जे। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ कहिड़ा क़दम खयां विया, रिपोर्ट ॾियो। JIT जा 20 सेशन थियनि था त को माण्हू बाज़ियाब थिए थो या न। अदालत जा गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते पुलिस अख़्तियारनि खां गुम थियल माण्हुनि बाबति अॻ भराई रिपोर्ट तलब करे वरिती। फातिमा फड़ो केस में गिरफ़्तार जाबदार पीर असद, पीर फयाज़, हिना शाह ऐं इम्तियाज़ मिरासी 13 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड जेल हवाले। पुलिस चइनि जाबदारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर में पेश कयो। अदालत जाबदारनि खे 13 ॾींहनि जी रिमांड ते जेल उमारे छॾियो। खान वाहन वासन 10 वरनि जी निगरी। फातिमा फड़ो खे रानीपुर जी पीराणी हवेलीअ में मुबैना तौर जिंसी ऐं जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो हो। कश्मीर वासी नौजवान वज़ीरिस्तान में दहशतगर्दी जे हमले में शहीद थी वियो। ॻोठ फ़कीर नसरुल्लाह खोसो वासी फ़ौजी नौजवान फरमान अली खोसो वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थी वियो। वारसनि खे इत्तला मिलण ते ॻोठ में सोग वारो माहौल छांइजी वियो। शहीद फ़ौजी जवान जो मढ़ कश्मीर में आबाणे ॻोठ फ़कीर मोहम्मद खोसो आंदो पियो वञे। नाबशाह वेझो फुर दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में फ़ौत। मां जी वियल जो अंग 3 थी वियो। बी सेक्शन थाणे जी हद में थावनि जे दुकान तां फुर जी कोशिश दौरान मज़हब ते हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल रिज़वान भट्टी पीपल्स अस्पताल में दमधणी हवाले कयो। गुज़िरियल ॾींहुं फोरुनि जी फायरिंग में मोहम्मद असलम भट्टी ऐं मोहम्मद शाहिद ज़ख़्मी थियण बाद अस्पताल में फ़ौत थी विया। SSP नाबशाह हैदर रज़ा जो चवणु आहे त वाक़े जा CCTV फुटेज हथ कया विया आहिनि। 3 ॾींहनि अंदरि जाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। निंदो भरिसां महिमान थी आयल टंडो भाग्यवासी नौजवान पुरस्कार नमूने फ़ौत। घरधणी गिरफ़्तार। ॻोठ किरल में ॻोठ सोहराब उमराणी वासी ग़ुलाम मुस्तफ़ा उमराणी पुरस्कार नमूने फ़ौत। वारस नौजवान जो लाश इंडस अस्पताल पोस्टमार्टम करण बाद ॻोठ खणाए विया। पुलिस मूजिब जाबदार अज़ीज़ मल्लाह खे तहवील में वरितो आहे। केस दाख़िल करण बाद वधीक जांच कई वेंदी। होसपुर भरिसां कुझु ॾींहं अॻु जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल औरत सखर जे अस्पताल में फ़ौत। करीमा ख़ातून ओगाही सखर जी अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। 9 ॾींहं अॻु ओगाही बिरादरी जे 2 धुरनि में जहिड़े विच में औरत ज़ख़्मी थी पई हुई। दरिया खान मरी भरिसां ॻोठ अंब ख़ासकेली में 2 ॾींहं अॻु जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में फ़ौत। अयाज़ ख़ासकेली अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। ऐं मांझंदि भरिसां मंज़ूराबाद ऐं भर पासे जे ॻोठनि में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ इलाइक़े वासी रोड ते निकिरी आया। औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। गाॾियुनि जूं कतारूं बीहजी वयूं। एहतिजाज कंदड़नि ॻोठाणनि जो इलाइक़े में पीअण जे पाणीअ जी फ़राहमीअ जो मुतालिबो।